अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आऊं आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, आख़िरकार गॾियल क़ौमनि जो 80हों अहम जो इजलास जारी आहे। उन इजलास जी मुख्य एजेंडा इहा ई आहे जेका सऊदी अरब ऐं फ्रांस होस्ट करे रही आहे, उते मेज़बानी करे रही आहे, त रियासत तस्लीम कयो वञे फ़लस्तीन खे। आख़िरकार मुल्क जा दुनिया जा ताक़तवर तरीन जेके मुल्क आहिनि उन्हनि जो जेको सिलसिलो आहे तस्लीम करण जो, उहो जारी आहे। कैनेडा, बर्तानिया, पुर्तगाल, ऑस्ट्रेलिया ऐं हाणे फ्रांस बि बाज़ाब्ता तौर ते फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण जो ऐलान कयो आहे। गॾोगॾु हिकिड़ी वॾी अॻभराई आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजी स्पीच में फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण जो इशारो पिणु ॾिनो आहे। इन मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेको फ़लस्तीन जो केस आहे उहो मज़बूती सां प्लीड कयो पियो वञे ऐं इन ते जेके बि मुल्क लचक ॾेखारे रहिया आहिनि, ज़रूरु उन्हनि जो दबाव बि आहे अमेरिका ऐं इसराइल मथां। ऐं हाणे वञी हल इहो ई बचियो आहे त ॿ रियासती हल हुजे ऐं ॿिन्ही फ़लस्तीन ऐं इसराइल खे रियासतूं तस्लीम करे उन्हनि जो वहिंवार हलायो वञे ऐं अॻिते फौरी तौर ते जंग बंदी जो मुतालबो बि गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी पारां ॿीहर रिपीट कयो वियो आहे ऐं इन ते बि तमामु घणी संजीदगी जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। ॿिए तरफ़ अमरीकी सदर जी जेका स्पीच आहे उहा तमामु घणी सीरियस वरिती वई आहे त हुन हिकु भेरो ॿीहर ख़ुदि अक़वाम मुतहिदा खे बि सवाल कंदे चयो आहे त अक़वाम मुतहिदा जे वजूद ते केतिरा ई सवाल उथनि था त हू यानी ट्रंप पाण चवे पियो त जेके बि दुनिया में जंगियूं थियूं आहिनि हुन पंहिंजे हिन टेन्योर में रोकाइण जी भरपूर कोशिशि करे लखे इंसानी जानुनि खे बचायो आहे ऐं इन करे हुनखे नोबेल इनाम जे लाइ नामज़द कयो वञे। पर हुन हिकिड़ो शिकवो बि कयो आहे ऐं अफ़सोस बि कयो आहे त दुनिया हुनखे को बि क्रेडिट ॾियण जे मूड में न आहे। ॿिए तरफ़ चाइना पारां ॻणती जो इज़हार कयो आहे त जेका अफ़गानिस्तान जी एयरबेस आहे अमरीकी पुराणी, उहा ॿीहर अमरीका वठण जी कोशिशि करे पियो, जंहिं ते चाइना ॻणती जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ जेके मुल्क जा सरबराह उते अमरीका में लथल आहिनि, गॾियल क़ौमनि जे हेडक्वाटर में उते पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुख़्तलिफ़ सरबराहनि सां अलॻि अलॻि मुलाक़ात बि रखियलु आहे। गॾोगॾु अमरीकी सदर सां डोनाल्ड ट्रंप सां बि शहबाज शरीफ़ जी एक्सक्लूसिव मुलाक़ात आहे, जंहिंजी ख़ुदि तस्दीक स्टेट डिपार्टमेंट करे चुको आहे। हीउ इजलास इन जे लाइ बि अहमियत जो हामिल आहे छाकाणि त हिकिड़ो लॉन्ग ड्यू जेको दुनिया जूं नज़रियूं कुथल हुयूं इन इजलास ते त आख़िर फ़लस्तीन जो हल कीअं मुमकिन आहे, गज़ा में जंग बंदी कॾहिं थींदी, इहो हिकिड़ो ख़्वाब बि हुयो। पर जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़ासि तौर ते शागिर्दनि ऐं उतां जी अवाम जेके ज़बरदस्त ताक़तवर तरीन एहतजाज कया आहिनि फ़लस्तीन जे हक़ में, उन्हनि रंग लाथो आहे। आख़िरकार जेके मुल्क ताक़तवर तरीन सम्झा वेंदा आहिनि ऐं अमरीका जा इलाही आहिनि, उन्हनि पंहिंजो जेको आहे यू टर्न वरितो आहे ऐं जेको स्टांस हुयो पॉलिटिकली जेको इलाही हुया जेके अमरीका जा इसराइल जा, उन्हनि इन ॻाल्हि ते तय कयो आहे त जेका अवामी रद्द अमल आहे उन्हनि जे मुल्कनि में, हू उन्हनि जे अॻियां ॾाढो मजबूर आहिनि। उन्हनि आख़िरकार ट्रंप जी आख़िरी डायहार्ड कोशिशनि जे बावजूदु इसराइल खे फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करे वरितो आहे। ऐं हाणे ॾिसिजे त इन इजलास में कहिड़ियूं रिकमेंडेशन्स अचनि थियूं, कहिड़ियूं फाइंडिंग्स अचनि थियूं ऐं कहिड़ा अहम ऐलान अॻिते अचनि था, इन ते हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए तरफ़ हिकु भेरो ॿीहर जेको आहे बलूचिस्तान जे इलाइक़े मस्तूंग में जाफ़र एक्सप्रेस ते धमाको थियो आहे ऐं केतिरा ई हिन वक़्तु ताईं जेसि ताईं असांजी रिकॉर्डिंग हले पई हिन प्रोग्राम जी, केतिरा ई ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। इन ते बि हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां प्रोग्राम में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी नाले वारो तजिया निगार GM जमाई साहब। जमाई साहब, गॾियल क़ौमनि जो इजलास जारी आहे, वॾा वॾा बयान अचनि पिया, वॾे वॾे ताक़तवर तरीन मुल्कनि जा सरबराह अॼु फ़लस्तीन ते तमामु घणो रहम कंदे ऐं उन्हनि जी साइड वठंदे नज़र अचनि पिया। छा पिया ॾिसो इन 80हों जेको जनरल असेंबली जो अहम इजलास आहे, इनखे दुनिया कीअं पई एक्सपेक्ट करे? सरकी साहब, ॾिसो, हिकु त ज़ाहिर आहे कश्मीर जे अवाम जे लाइ फ़लस्तीन जे अवाम जे लाइ मां सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी आहे जो दुनिया जा उहे ताक़तवर मुल्क जेके पहिरियों इसराइल सां गॾु बीठा हुआ, पर अॼु जी जेकी जनरल कौंसिल जी असां तक़रीर ॿुधीसीं त यानी लातादाद मुल्क उहे आहिनि जेके इसराइल सां गॾु पहिरियों हुआ, पर अॼु जी तक़रीरनि में सभिनी फ़लस्तीन में थींदड़ ज़ुल्म ऐं बर्बरती जी ॻाल्हि कई ऐं फ़लस्तीन खे अलॻि रियासत
तौरु तस्लीम करण जी हिकु वाज़ह हिमायत कई। ऐं अॼु अमरीकी सदर जी ॻाल्हियुनि में बि जेको कल्ह ताईं जेकॾहिं तव्हां ॾिसो त उहो चई रहियो हो त सवाल ई पैदा न आहे जो फ़लस्तीन जेको आहे अलॻि रियासत बणिजे, पर 24 कलाकनि में जेको आहे उन जे बयान में तव्हां तब्दीली ॾिसो जो हुन मशरूत तौर ते इहो चई छॾियो त भले फ़लस्तीन रियासत ठहे पर हमास जो उन में रोल न हुजे। पर हाणे इहा कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त तहरीक जूं जेके आज़ादी जूं जेके तहरीकूं हूंदियूं उहे ठहंदियूं तॾहिं आहिनि जॾहिं उन्हनि खे आज़ादी न मिलंदी आहे। ऐं जॾहिं आज़ादी मिली वेंदी त पोइ ज़ाहिर आहे उहे तहरीकूं उन मुल्क में न हूंदियूं उन मुल्क में पोइ हुकूमतूं हूंदियूं आहिनि, उन हुकूमतनि जा पंहिंजा नज़्म व नस्क हूंदा आहिनि। अहिड़ी रीति कश्मीर जी बि सूरत हाल आहे त जेकॾहिं अॼु मुजाहिदीन कश्मीर में पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई रहिया आहिनि त उन्हनि जो बि मक़सदु आज़ादी आहे। पर जॾहिं आज़ादी मिली वेंदी त नेचुरल आहे त पोइ उहे आज़ादी जूं तहरीकूं न रहंदियूं आहिनि, पोइ हुकूमतूं अची वेंदियूं आहिनि, मुल्क ठही वेंदा आहिनि। त बहरहाल देरि आहे दुरुस्त आहे जे हिसाब सां मां सम्झां थो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प खे देरि सां इहा ॻाल्हि सम्झ में आई, छो जो हू दुनिया में मुंहिंजे पंहिंजी राय मुताबिक़ हाणे अकेलो थी चुको हुयो ऐं दुनिया जा जेके मुल्क उन सां गॾु हुआ उहे नज़रूं पंहिंजूं फेरनि पिया, छो जो उन सभिनी मुल्कनि में जेकी उतां जो अवाम आहे, ख़ासि तौर ते जीअं तव्हां ज़िक्र कयो त स्टूडेंट्स जेके ॿाहिरि आया ऐं उन्हनि मज़लूम फ़लस्तीनियुनि जो जंहिं अंदाज़ में आवाज़ु बुलंद कयो दुनिया जे हर कुंड कुड़छ में, उन तां उन मुल्कनि जी हुकूमतुनि ते वॾो दबाव पियो ऐं उहे मजबूर थिया त फ़लस्तीन खे रियासत जो दर्जो ॾियनि। हाणे मां सम्झां थो त फ्रांस ऐं सऊदी अरब खे बि असांखे ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे त हुननि पंहिंजी मेज़बानी में अक़वाम मुतहिदा जो 80हों इजलास पाण वटि हिते तलब कयो पंहिंजी मेज़बानी में, जंहिंमें दुनिया जा तक़रीबन जेके मुल्कनि जा सरबराह हुआ उहे न्यूयॉर्क में मौजूदु आहिनि। ऐं अॻिते हली जेको असां ॾिसी रहिया आहियूं त ॾिसो ताक़त जो तवाज़न हमेशह कंहिं हिकिड़े मुल्क वटि न रहंदो आहे। तव्हां दौरे सल्तनत उस्मानिया ॾिसो, वरी उन खां पोइ तव्हां ब्रिटिश राज ॾिसो, हमेशह ताक़त जा कॉरिडोर चेंज थींदा रहंदा। को ज़मानो सोवियत यूनियन ऐं अमरीका आम्हूं साम्हूं हुया, यकीनन उन दौर में सोवियत यूनियन जे टुकड़ा थियण खां पोइ अमरीका खे हिन दुनिया में तमामु घणो बेनिफिट पहुतो ऐं तक़रीबन 70-75 सालनि खां उहो हिन बल्कि 50 सालनि खां तक़रीबन 40-50 सालनि खां हू दुनिया जो वाहिद सुपर पावर थी साम्हूं आयो। पर हाणे दुनिया में ताक़त जो तवाज़न तब्दील पियो थिए। हाणे जेको आहे मईशत जे एतबार सां जेकॾहिं ताक़तवर तरीन मुल्क आहे तव्हांजे साम्हूं त उहो चाइना आहे ऐं दिफ़ाई तौर ते बहरहाल ॿिए नंबर ते जेकॾहिं असां डिस्कस कंदासीं त पोइ रशिया आहे। अमरीका यकीनन अञा ताईं छो जो पुराणी तरीक़ेकार हली रहियो आहे ऐं हिननि जी का ताक़तवर कंहिं मुल्क सां फ़िलहाल जंग न थी आहे जंहिंजे करे ताक़त जो असां पूरो तवाज़ुन लॻाए सघूं। पर जंहिं रीति अमरीका जा ख़ासि इत्तादी उन जे कैंप मां निकिरंदा था वञनि, उन मां तव्हांखे इहो ऑटोमेटिक तासुर पैदा थींदो आहे त अमरीका दुनिया पूरी में पंहिंजी ताक़त जो तवाज़न विञाए वेठो आहे ऐं ख़ासि तौर ते जेके ख़लीजी रियासतूं जेके उन सां तालुक़ आहे उन में इसराइल जी भरपूर सपोर्ट करण जे करे अमरीका खे जी जेकी ख़र्जा पॉलिसी आहे मां सम्झां थो उनखे वॾो धकु लॻो आहे ऐं अरब मुल्कनि जी जेकी अक्सरियत आहे उहा अमरीका खां सिर्फ़ु इन ई नुक़्ते ते नाराज़ आहे त ट्रिलियन्स ऑफ डॉलर, अॼु तव्हां ॾिठो हूंदो त अमरीकी सदर पाण चयो त ही ट्रिलियन ऑफ डॉलर जेके आहिनि पंहिंजी सिक्योरिटी ते ख़र्च करे रहिया आहिनि। इन में को शक न आहे त उहे ट्रिलियन ऑफ डॉलर उहो अमरीका खे ई ॾेई रहिया हुआ पंहिंजी सिक्योरिटी जे लाइ, पर अमरीका उन्हनि जी सिक्योरिटी करण में नाकाम थी वियो ऐं इसराइल जेको उन्हनि जो दादलो आहे उन जॻह ते हमिलो कयो जिते ख़लीजी रियासतनि जो सभ खां वॾो फ़ौजी अॾो अमरीका जो हुयो। त उन खां पोइ मां सम्झां थो त अरब मुल्कनि जा सरबराह ऐं उतां जो आवाम इहो सोचण ते मजबूर थियो त असां ट्रिलियन्स ऑफ डॉलर जेको अमरीका खे ॾेई रहियासीं शायदि उहे असां हिन वक़्त ताईं ज़ाया करे रहिया आहियूं ऐं असांखे ॿिया पार्टनर दिफ़ाई एतबार सां ॾिसणु घुरिजनि, जंहिंजो सबूत तव्हांजे साम्हूं आहे त सऊदी अरब दिफ़ाई पार्टनर जे तौर ते पाकिस्तान खे सिलेक्ट कयो आहे ऐं पाकिस्तान खे सिलेक्ट करण जो मक़सदु जेको मां सम्झां थो उहो इहो ई आहे त पाकिस्तान जा हिन वक़्तु चाइना सां त ज़ाहिर आहे बिरादराना तालुक़ात आहिनि ई आहिनि, पर पाकिस्तान हाणे जीअं माज़ी में रूस सां असांजा काफ़ी मामलनि ते इख़्तिलाफ़ पैदा थी विया, ख़ासि तौर ते अफ़गान वार जे मसइले ते असांजा वॾा इख़्तिलाफ़ थी विया रूस सां, न त रूस असांजो तमामु वेझो दोस्त हूंदो हुयो। बहरहाल पर उहे उन्हनि इख़्तिलाफ़नि में हाणे कमी अचे थी ऐं अफ़गानिस्तान बि जेको सऊदी ऐं पाकिस्तान जो दिफ़ाई मुआहिदो थियो आहे
उनखे वॾो वेल वेलकम कयो आहे ऐं उनजो जेकॾहिं तव्हां दिफ़ाई ख़ारजा वज़ारत ख़ारजा जो जेकॾहिं तव्हां बयानु ॾिसो त उनजी तमामु घणी उन फ़ैसिले खे साराह जोॻो करार ॾिनो आहे। अहिड़े तरीक़े सां दुनिया जे कई ॿियनि मुल्कनि पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे इन मुआदे खे इज़त जी निगाह सां ॾिसण सां मुतलिक़ पंहिंजा बयान जारी कया आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे अक़वाम मुतहिदा जी इन इजलास में अमरीकी सदर खे इहो अहसासु थी वियो त दुनिया जी अक्सरियत इहो चाहे थी त हिन दुनिया में इंसाफ़ सां रहिजे, हिन दुनिया में इंसानियत सां रहिजे। छो जो अमरीका जी पुश्तपनाही जे करे इसराइल जी जेकी दरिंदगी आहे गुज़िरियल 2-2.5 सालनि खां इहा आहे मुस्तक़िल। हूअं त हुनजी तक़रीबन 70 सालनि खां दरिंदगी जारी आहे, पर जेके हींअर हाल में जेके इहे वाक़िया पेश थिया ऐं लगातार उन 6 अरब कंट्री ते हमला करे ॾिना, उहा जेसिताणी अमरीका जी उनखे आशीर्वाद न हुजे हा त एतिरी इसराइल में ज़रूरत न हुजे हा त उहो अहिड़े तरीक़े सां सभिनी अरब मुल्कनि ते हमला करे हा। पर मां सम्झां थो त हमेशह इज़त थींदी आहे बहादुर माण्हूअ जी, ऐं मज़लूम खे तव्हां मारे त सघो था, पर मज़लूम खे तव्हां तारीख़ मां नथा कढी सघो। त फ़लस्तीनियुनि पंहिंजियूं क़ुर्बानियूं ॾेई करे पंहिंजी हिकिड़ी तारीख़ ठाही त निहते हुजण जे बावजूदि बि हो पंहिंजे हक़ खां सरेंडर कान थिया, इंसाफ़ जे लाइ जाखोड़ींदा रहिया ऐं आख़िर अलाह ताला बि उन्हनि जी ॿुधी ऐं दुनिया जा जेके इहे ख़ासि तौर ते मग़रबी मुल्क आहे उन्हनि खे बि इहो अहसासु थियो ऐं प्लस मां सम्झां थो अरब मुल्कनि खे बि अहसासु थियो। छो जो माज़ी में जेकॾहिं असां ॾिसूं त अरब मुल्क बि फ़लस्तीन सां उन अंदाज़ में न बीठा जीअं उन्हनि खे बीहणु घुरिजे हा। गो त 1974-76 वारी जंग में यकीनन इसराइल सां काफ़ी अरब मुल्कनि जंग कई, पर छो जो अमरीका ऐं उन ज़माने में तमामु यूरोपी मुल्क इसराइल सां गॾु हुआ, लिहाज़ा उहा अरब काई बि जंग खटी कान सघिया। पर हाणे सिचुएशन इहा तब्दील थी वई आहे, फ़लस्तीनियुनि जी बार बार क़ुर्बानी ॾियण खां पोइ ऐं हज़ारनि जी तइदाद में क़ुर्बानी ॾियण खां पोइ ऐं जेकी रिपोर्ट अचे थी 70,000 त उहा रिपोर्ट ईंदी आहे जेकी TV चैनल्स ॿुधाईंदा आहिनि, पर इन जंग में अञा केतिरो उन्हनि जो जानी नुक़सानु थियो आहे, हज़ारे रिपोर्टेड कान हूंदा आहिनि। प्लस जेको उन्हनि जो माली नुक़सानु थियो आहे उनजो त को अञा ताईं कंहिं तख़मीनो ई कान लॻायो आहे। जमल साहब, पर उनजे बावजूदि जेतिरो बि थिए आख़िर उनजो हिकिड़े अंत ईंदो आहे। हिन वक़्तु दुनिया जेकी बॉडी लैंग्वेज आहे उहा ज़ाहिर आहे एंटी इसराइल नज़र पई अचे ऐं इसराइल सम्झो था त हाणे कमज़ोर तरीन थींदो पियो वञे, छाकाणि त जेको ईरान सां जो टाकरो थियो, ईरान हुनखे जेके टोटा चॿाया उनखां पोइ हुन ॿियो ब्लंडर कयो कतर जहिड़े अहिड़े ज़बरदस्त अलाई खे जेको $1 ट्रिलियन जो सोर्स हुयो अमेरिका जी इकोनॉमी में, उन सां उनजो तालुक़ ख़राबु करणु, वरी अॻिते सऊदी खे सीरियस थ्रेट्स ॾियणु, त सम्झो था त हाणे अमेरिका खे बि सम्झ में अची वियो आहे त हिकिड़े महबूब जे करे मूंखे घणनि सां ई मुआदो अटकाइणो पए थो ऐं नफ़े जो नुक़सान जो ख़बर ई नथी पए, नुक़सान ई नुक़सानु आहे। सरके साहब, तव्हां ॾिसो त अमेरिका जी जेकी पहिरियों पॉलिसी हुई उहा वाकई दुनिया ते राॼ करण वारी हुई। याने अॼु ताईं अमेरिका जेके हिन दुनिया में पंहिंजी धाक विहारण जे लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि ते बमनि जा हमला कया। जापान के ज़माने में दुनिया जी टेक्नोलॉजी में नंबर 1 हूंदो, पर अमेरिका जेको आहे 2 बम हणी जेको आहे उनजी सॼी उन टेक्नोलॉजी खे ई फारिग करे छॾियो हुयो। अहिड़े तरीक़े सां हिन ख़िते में जेको आहे उन कई जंगूं विड़ियूं अरब रियासतनि में, ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त इराक़ ते कूड़ो प्रोपेगेंडा करे उहो इसराइल जे चवण ते ई उन हमिलो कयो त उते कीमियाई हथियार आहिनि। अहिड़े तरीक़े सां कुवैत ते जेको आहे वॾो अरसो हुनजो कब्ज़ो रहियो। ईरान ते बि उन बार बार जंग मुसलत करण जी कोशिशि कई। अफ़गानिस्तान में 20 साल जंग विड़ियईं पर कामयाबु न थी सघियो। ताक़त सां कॾहिं बि तव्हां मुल्कनि जे अवाम जी दिलूं नथा कढी सघो। तव्हां पंहिंजे तहमुल सां, सबर सां, क़ुर्बानी सां यकीनन इंसाफ़ देरि सां मिलंदो आहे, पर इंसाफ़ मिलंदो आहे। ऐं जेकॾहिं ज़मीन ते इंसाफ़ न बि मिलियो त पोइ अलाह जी बारगाह में इंसाफ़ ज़रूरु थींदो। अॼु हिकिड़ी स्पीच में बि झलक नज़र आई त गॾियल क़ौमुनि खां बि नाला नज़र आयो, ट्रम्प नाराज़ नज़र आयो, चए पियो हिनजे वजूद जो फ़ाइदो कहिड़ो आहे जो अमन मां थो करायां। ॾिसो, UN जो जेको मक़सदु हो न, टेक्निकली त उन मक़सद ते दुनिया जा उहे मुल्क जेके UN जा मेंबर आहिनि उन्हनि खे अमल करिणो हो न, ऐं सभ खां वॾो अमल करिणो अमरीका खे।
अमेरिका ही उन ते कॾहिं अमल न कयो। UN त बार बार रिक्वेस्ट ई करे सघे थो न। UN जी जेकी पंहिंजी फ़ौज आहे, जंहिंखे असां अमन फ़ौज चवंदा आहियूं, उन में बि त इहे मुल्कनि जी माण्हू शामिल आहिनि न, बशमूल पाकिस्तान बि। त हाणे जेकॾहिं अमेरिका ई UN जी ॻाल्हि न मञे त उनजी अफ़ादियत ते सभ खां वॾो सवाल या निशान त अमेरिका जी एडमिनिस्ट्रेशन ते आहे। छो जो जेकॾहिं बार बार UN जो सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरस अपीलूं करे पियो त जंग बंदी कराई वञे गज़ा ऐं इसराइल जे दरमियान, पर अमेरिका जी पुष्टपनाही जे करे उहा जंग बंदी न पई थिए। वरी उहो चए थो बार बार त भई ही जंग अक़वाम मुतहिदा जे चार्टर जी ख़िलाफ़ वर्जी जे तहत थी रही आहे, रिफ़ाई इदारनि ते हमला थी रहिया आहिनि, स्कूलनि ते थी रहिया आहिनि, मज़हबी इबादतगाहनि ते थी रहिया आहिनि, अस्पतालनि ते थी रहिया आहिनि, साफ़ियुनि ते थी रहिया आहिनि। त अक़वाम मुतहिदा त पंहिंजी आवाज़ उथारे रहियो न। गुज़िरियल 2 सालनि खां जेकॾहिं तव्हां अक़वाम मुतहिदा जे सेक्रेटरी जनरल आहे, उन्हनि जो तव्हां रवैयो ॾिसो, मां अक़वाम मुतहिदा खे ख़राज तहसील पेश कंदुमि त हू बार बार हू त निशानदेही करे सघनि था न, हू त पॉइंटेशन कनि था त बाबा हीउ ज़ुल्म पियो थिए, हीउ बर्बरी पई थिए, इन खे ख़तमु कयो वञे। ख़तमु जेकॾहिं न पियो थिए त हर दफ़ा वीटो त उनखे अमेरिका पियो करे। त अक़वाम मुतहिदा मां सम्झां थो त हर दफ़ा पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। ऐं न सिर्फ़ु इन जंग जी आऊं ॻाल्हि कयां, अक़वाम मुतहिदा जो जेकॾहिं तव्हां ट्रैक रिकॉर्ड फ़िलहाल गुज़िरियल कुझु सालनि जो ॾिसो त हुन मौसमियाती तब्दीलियुनि जे हवाले सां ॾिसो दुनिया भर में नेचुरल डिज़ास्टर्स ते हुन दुनिया भर में पंहिंजी आवाज़, अक़वाम मुतहिदा जो इहो ई कमु आहे। ऐं ॿियो अक़वाम मुतहिदा जो कमु हूंदो आहे त जंहिं जॻह ते पुॼी सघे उते इमदाद बि प्रोवाइड करे। त हो त इमदाद प्रोवाइड करण लाइ तयारु आहे। अक़वाम मुतहिदा जा पंहिंजा केतिरा एहलकार इन जंग में उन्हनि शहीद करे छॾिया। अक़वाम मुतहिदा जे पंहिंजे केतिरनि कैंपनि ते जेको आहे बमबारी थी वई, उन ते त अमेरिका आवाज़ कान खयो। अमरीकी सदर मां सम्झां थो त हींअर फ्रस्ट्रेशन जो शिकार हो। अॼु जेकी हुनजी असां तक़रीर ॾिठीसीं, उन में इहो महसूसु थियो त हुनखे इहो अहसासु थी वियो आहे त ताक़त जो तवाज़ुन हाणे अमरीका जे हथनि मां निकिरे पियो। हाणे उन पंहिंजी जहप मिटाइण जे लाइ मशरूत तौर ते, हालांकि जेकॾहिं तव्हां बर्तानिया जे वज़ीर आज़म जी कल्ह ॿुधो आहे त हुन बि इहा ई ॻाल्हि चई हुई त हमास जो रोल न हुजणु घुरिजे, असां फ़लस्तीन खे रस तस्लीम था कयूं। फ्रांस बि इहा ॻाल्हि चई आहे, कई ॿियनि मुल्कनि बि इहा ॻाल्हि कई आहे त अच्छा इन में अभाम बि न हुजणु घुरिजे। छो जो इहा तहरीक त आज़ादी जे लाइ आहे, जॾहिं आज़ादी मिली वई ॻाल्हि ख़तमु थी वई। बेसिकली अॼु हुनजी जेको मूं बॉडी लैंग्वेज मां अहसासु कयो त हू बार बार इहो चई रहियो आहे त मूं 7 जंगूं रुकरायूं। हाणे इंडिया पाकिस्तान जी जंग रुकराई आहे, मां लखे माण्हुनि खे बचायो आहे, ॻाल्हि ठीकु आहे। हाणे हू बार बार दुनिया खे रिक्वेस्ट थो करे त मूंखे तव्हां जेको आहे अमन जो नोबेल इनाम ॾियो, तव्हां ॾियो ई कान था मूंखे। हाणे इहा फ्रस्ट्रेशन आहे। मां चवंदो हिकिड़ो दफ़ो इन खे मां सम्झां थो त दुनिया जे मुल्कनि खे खपे त हिकिड़ो नोबेल इनाम जेको आहे हिनखे ॾेई छॾनि त हिन वीचारे जी थोरी फ्रस्ट्रेशन घटि थिए ऐं पोइ थी सघे थो हुनखे अहसासु पैदा थिए ऐं हू वरी इसराइल सां डोनाल्ड ट्रम्प जी पंहिंजी जाइ ते अॼु वरी जेको आहे छू छंडिया ते इंडिया खे त उहो नथो मुड़े ऐं रूस खां तेल ख़रीद पियो करे, यूक्रेन जे आम माण्हुनि जी जेको आहे जाननि खे ज़ाया करण में फैसिलिटेटर तौरु रोल प्ले पियो करे। त सरकी साहिबु इन में त को शक न आहे त गुज़िरियल 3 सालनि खां भारत जेको आहे रूस खां सस्तो तेल वठी ऐं उनखे महांगे अघ ते वरी यूरोपीय मुल्कनि खे खपायो आहे। यानी कमाल तव्हां ॾिसो त हिकिड़े मुल्क ते जिन ते न सिर्फ़ु अमेरिका बर्तानिया बल्कि यूरोपीय मुल्कनि पाण पाबंदी लॻायल आहे, सवाइ गैस हुन खां वठंदा, छो जो सर्दी जी शिदत उते एतिरी आहे जो हुन खां बग़ैर उनजी सर्वाइवल कान हुई। उन्हनि जो अल्टरनेट जेको आहे उन्हनि वरी ख़लीजी मुल्क जेके अरब मुल्क आहिनि उन्हनि खां कयल आहे त कुझु हिसो हेॾां ईंदो आहे, कुझु हिसो होॾां ईंदो आहे। ऐं डोनाल्ड ट्रम्प इहो बि चयो आहे त यूरोपीय मुल्क बि जेको आहे उन खां गैस न ख़रीद कनि, पर हो जेकॾहिं वठनि पिया त पंहिंजे मुल्क जी सहूलियत जे लाइ, बिज़नेस जे लाइ न। इंडिया जा हिन मुल्क जो वाहिद गुंडो मुल्क आहे जेको हिकिड़े मुल्क जी ते सैंक्शन्स जी फ़ाइदो वठी करे उन खां हिकिड़ी शइ परचेस पियो करे, वरी उनखे खपाए रहियो हुयो। अच्छा दुनिया में ईअं कॾहिं कान थींदो आहे त जेकॾहिं असां वटि का शइ जी किल्लत आहे त असां जेको आहे 5% रखी उहा कंहिं ॿिए खे खपाए छॾियूं। यानी चीपनेस ऐं घटियानेस इन खां वधीक जेको आहे कहिड़ी हरकत हूंदी हुनजी। इन मामले में मां सम्झां थो डोनाल्ड ट्रम्प खे इहा ॻाल्हि देरि सां नज़र आई, हालांकि इहो कमु 3 सालनि खां थी रहियो आहे मुस्तक़िल, ऐं पर चलो नज़र अची वई त उन ते उन जेके एक्शन्स खयां आहिनि उहे मुनासिब एक्शन्स आहिनि। ऐं इन में अञा जेकॾहिं उन सख़्ती कई त पोइ मां सम्झां थो त इंडिया खे पंहिंजी हैसियत में अचिणो पवंदो, छो जो उहा हुनजी मजबूरी थी वेंदी। हिन न सिर्फ़ु हुन ते जेको टैरिफ लॻायो आहे इन मामलनि में, वरी 4 बार जी जेकी सहूलियतूं ख़तमु कयूं अथई, वीज़ा पॉलिसी जेको आहे तब्दीली कई अथई, त मां सम्झां थो त उन में इंडिया खे अॼु न सुभाणे देरि सवेर, छो जो इन्हनि जेके बि हुन ऑर्डर्स कया आहिनि, फ़ैसिला वरिता आहिनि, उन जा रिज़ल्ट फौरी नज़र न ईंदा आहिनि।
उन जे रिज़ल्ट में तव्हांखे 2-4 महीननि जो टाइम खपंदो आहे। जॾहिं इकोनॉमी अच्छा, माण्हुनि जी किरंदी त पोइ अहसासु थींदो। पाक भारत जंग बंदी मुंहुं कराई ऐं काल असां ॾिठोसीं राहुल गांधी समेत जेका बि अपोजिशन आहे भारत में, उहा चए थी त हीउ चप नथो चोरे मोदी, न को तरदीद थो करे न का तस्दीक थो करे। ऐं ट्रंप बार बार को मुंहिंजे ख्याल में 25 दफ़ो आहे, 5 भेरो आहे मथे इहो ज़िक्र करे चुका अथव मां जंग बंदि कराई। त आख़िर हुनखे कहिड़ो अहिड़ियो मजबूरियूं मोदी जूं जो इनखे तस्लीम करण लाइ तयारु ई न आहे। असल में सरकी साहब मसइलो इहो आहे त इंडिया जी आबादी आहे 1 अरब 40 करोड़, अमेरिका जी पूरी आबादी आहे 30 खां 35 करोड़। हुननि खे जेको इंडियन खे मसइलो आहे उहो इहो आहे त हिकिड़ो 35 करोड़ जो मुल्क, छो जो उहो उन नज़रिए सां ॾिसंदा आहिनि, हो इन नज़रिए सां नथा ॾिसनि त अमेरिका जेको आहे बहरहाल अॼु जी तारीख़ ताईं सुपर पावर जेको आहे ज़मीनी तौर ते मौजूदु आहे, हो उनखे पंहिंजे नज़रिए सां ॾिसनि था त असां का वॾी तहरीक हलाई, छो जो हुननि खे ग़लति निसाब पढ़ायो वियो आहे। बेसिकली ग़लति निसाब पढ़ण जे करे जेके इंडियन आहिनि उहे इहे सम्झनि था त को हुननि वॾी जदोजहद कई ऐं जेको आहे जंग जेको आहे असां विड़ी करे आज़ादी वरिती आहे। ॾिसो जेकॾहिं हिन जी तारीख़ तव्हां ॾिसंदव न त इहा जंग जे नतीजे में आज़ादी कान मिली हुई, इहा ब्रिटिश पंहिंजो राज ख़तमु पई करणु चाहे जंहिंजे नतीजे में पाकिस्तान बि ठही वियो ऐं हुननि जो बि मुल्क ठही वियो। ऐं उहा बि हुननि पंहिंजूं पेशकशूं कयूं ऐं पेशकश में छा हो, जंहिं अक्सरियती इलाइक़े में मुसलमान आहिनि उहे पाकिस्तान जो हिसो हूंदा ऐं जंहिं अक्सरियती मुल्क जॻह ते हिंदू आहिनि उहो हिंदुस्तान हूंदो। उनखां पोइ ज़ाहिर आहे तॾहिं बांग्लादेश बि असां सां गॾु आयो। हिकिड़ो जेको मसइलो थियो त उहो सिखनि कयो हुयो, सिखनि खे बि इहा ऑप्शन ॾिनी वई हुई, छो जो हुननि जो वरी अञा मज़हब टियों हुयो त तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां पाकिस्तान ॾे वञणु चाहियो था या तव्हां इंडिया ॾे वञणु चाहियो था। त उन्हनि जा उन वक़्त जा जेके 1947 जा जेके सिख रहनुमा हुआ उन्हनि प्रिफेयर कयो त जेको आहे असां इंडिया में रहंदासीं। ऐं इन करे वरी तव्हां ॾिठो त जेके वरी उन पंजाबियुनि में जेके वरी मुस्लमान पंजाबी हुआ उहे वरी पाकिस्तान में शामिलु थिया अची, तॾहिं पंजाब जी डिवीजन थी वई। हिते बदकिस्मती इहा आहे जो माण्हुनि खे तारीख़ ख़बर कान्हे ऐं हुननि खे जेको निसाब पढ़ायो वियो आहे उहो इहो निसाब पढ़ायो आहे त तव्हां वॾियूं असां क़ुर्बानियूं ॾिनूंसीं, वॾी जंग विड़ीसीं ऐं जेका जंग विड़ी असां ब्रिटिश खां आज़ादी वरितीसीं। उहो निसाब त लॻ पर जेको RSS जा हाणे हिंदुत्व नज़रियो आहे उहो ई नज़रियो आहे न जिन्हनि ट्रेनिंग ॾिनी आहे, जेका ही रिजीम रही आहे, हीउ जेको टेन्योर हले पियो, इन त इंतिहा पसंदि जे नेक्स्ट लेवल ते पहुचायो आहे इंडियंस खे। उन्हनि जी मॉरलिटी ख़तमु थी आहे, उन्हनि जो पंहिंजा ह्यूमन वैल्यूज़ ख़तमु थी आहे, उन्हनि सोशल कनेक्टिविटी जेका दुनिया सां ॻंढियल हुई उहा ख़तमु, हुन पाण सॼी क़ौम खे आइसोलेट करे छॾियो आहे। इन करे त हुननि खे हुननि पढ़ायो ग़लति आहे। हाणे हुननि जी साइकोलॉजिकल दिमाग़ में हिकिड़ी शइ शायदि वेही रही आहे त को असां अपर क्लास आहियूं। ॾिसो हिते जेको झगड़ो थींदो आहे उहो हमेशह इन मामलनि ते थींदो आहे। हुननि त उहो हिननि वाक़ई पहिरियों दफ़ो तॾहिं त अञा ताईं मचलजंदा न। हाणे ॾिसो न हुन वाक़ई खे 3-4 महीना गुज़री चुका आहिनि, अॼु ताईं 3-4 महीननि में बि तव्हां जेकॾहिं हुननि जी TV चैनल्स ऐं हुननि जा जेके तजिया निगारनि खां वठी जेके बि दानिश्वर आहिनि उन्हनि खे ॾिसो अॼु ताईं इहो ई सम्झ में नथो अचे। पाकिस्तान में कुझु बि थिए थो रुॻो असां सिर्फ़ु पाकिस्तान, सऊदी अरब चवनि छा था ॿुधो, मां उन हिकिड़ी न्यूज़ ॿुधी, ब्रेकिंग डब्बा, ब्रेकिंग न्यूज़, ये देखें 2 बड़े प्रधान और किंगडम के बड़े रियासत के सरबराह आपस में गले मिल रहे, कहाँ है मोदी, कहाँ, माना हाणे पाण था तनक़ीद कनि। ऐं असांजी जेके बि कामयाबियुनि जो रस्तो हाणे हमवार थींदो पियो वञे, ज़ाहिर आहे हुनजी पंहिंजी मौत आहे। त अॼु ॾींहं ताईं आइसोलेशन में आहिनि, अॼु ॾींहं ताईं 10 मई खां पोइ ऑनवर्ड ICU में पई आहे सॼी इंडियन क़ौम। साहब जॾहिं खां पाकिस्तान काइमु थियो आहे न, कहिड़ो अहिड़ो अरब मुल्क आहे जंहिंसां असांजा सुठा तालुक न रहिया आहिनि। ईरान सां भले असांजा इख़्तिलाफ़ ज़रूरु कुझु मामलनि ते रहिया आहिनि, पर ईरान उन्हनि मुल्कनि में शामिलु हुयो जिन सभ खां अॻु में पाकिस्तान खे तस्लीम कयो हुयो। अफ़गानिस्तान सां असांजा तालुकात ख़राबु रहिया आहिनि, छो जो अफ़गानिस्तान आख़िरी मुल्क हुयो जंहिं असांखे जेको आहे एज़ पाकिस्तान तौरु तस्लीम कयो हुयो। त बहरहाल वरी बि इस्लामी मुल्क आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त तनक़ीद न कयूं, दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु आहियूं असां। त तव्हां हेरोइन कल्चर खां परहेज़ कयो, तव्हां हथियारनि जी स्मगलिंग खां परहेज़ कयो ऐं अफ़रा तफ़री न फैलायो। पर बहरहाल मुस्लमान मुल्क जे करे असां उन्हनि जी
असां लखें अफ़गाननि खे गुज़िरियल 40 सालनि खां उन्हनि जी महिमान नवाज़ी इन धरती ते करे उन्हनि जो सार संभाल लही रहिया आहियूं। इन खां अलावा मूंखे जेके बि अरब मुल्क आहिनि, जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जॾहिं खां ठहियो आहे 1947 खां, को हिकिड़ो मुल्क में अहिड़ो ॿुधाए छॾियो जंहिंसां पाकिस्तान जा तालुक ख़राबु रहिया हुजनि। यानी टर्की असां ते जान छिड़कंदो आहे, उहो इन करे छिड़कंदो आहे जो न सिर्फ़ु पाकिस्तान जे क़ाइमु थियण खां पोइ असां उन सां गॾु रहिया आहियूं, बल्कि पाकिस्तान थियण खां अॻु में हिन ख़िते जी आऊं ॻाल्हि करे रहियो आहियां त जॾहिं रेशमी रुमाल जी तहरीक हली त हिन ख़िते जेको आहे टर्की में वञी करे मेडिकल दवाऊं ऐं उन जंग में भरपूर सपोर्ट कई हुई। ऐं टर्की जे निसाब में पाकिस्तान जो उहो चैप्टर लिखियलु अथव। अहिड़े तरीक़े सां उमान खे असां ॿुधायोसीं त तूं केतिरो वॾो ताक़तवर आहीं जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे ताक़तवर साबित करणु चाहीं। उमान जे निसाबनि में जेको आहे पाकिस्तान जे बारे में जेको आहे तरगीब थी ॾिनी वञे। अहिड़े तरीक़े सां सऊदी अरब जी मिसाल वठो था। चवण जो मक़सदु आहे त को अहिड़ो अरब कंट्री न आहे, अहिड़े तरीक़े सां मिस्र सां, लिबिया सां, यमन सां, हर अरब कंट्री सां असांजा तालुक सिंस जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तमामु वधीक बहितर या कुझु बहितर, ख़राब करे न रहिया आहिनि। ठीकु आहे, इन ते ॻाल्हायूं था। नाज़रीन ते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब, अमरीकी सदर जी वरी ख़्वाहिश आहे ऐं ज़िद बि सम्झी वञे, छाकाणि त हू जे बॉडी लैंग्वेज जो इस्तेमालु करे रहियो आहे त बगराम एयरबेस मूंखे हर हाल में वापसि खपे। ॿिए तरफ़ अफ़गान तालिबान हुकूमत जेका आहे उहा बि असांखे बज़िद नज़र अचे पई त 1 इंच बि न ॾींदासीं अमेरिका खे। सम्झो था त दुनिया में नई जंग वरी छिड़ण वारी आहे अफ़गानिस्तान अमेरिका जी। ॿियो त चाइना इन ते अॼु ॻणती जो इज़हार कयो आहे। सरके साहिब, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त हाणे अमेरिका जेको आहे इहा ॻाल्हि विसरी वञे त हिकु भेरो ॿीहर उहो जंग करे सघे थो, छो जो 20 साल हुन जंग करे ॾिसी छॾी ऐं केतिरो हुन नुक़सानु बर्दाश्त कयो। उन खां पोइ ईअं भॻा जो पुठिते मुड़ी बि हुननि ॾिठो, पंहिंजा हथियार ऐं पंहिंजो सामान बि छॾे भॻा। त इहा ॻाल्हि त ज़ेरे ग़ौरी न हुजणु घुरिजे त को जंग थी सघे थी। हा, अफ़गाननि जे बारे में आउं इहो चई सघां थो त हू पैसे ते खपिजी सघनि था, विकामजी सघनि था, पर हू बगराम एयर बेस हिननि जे हवाले न कंदा। छो जो उन वक़्त में जॾहिं 20 साल अॻु में इहा जंग थी त हिकिड़ो बहरहाल वॾो वाक़ियो थियो 9/11 जो, ऐं अमेरिका इहो छो कयो त असांजे हज़ारे माण्हुनि खे जेको आहे, छो जो हिन वाक़िए में क़तल कयो वियो आहे त असां इंतकाम वठंदासीं। ऐं उन वक़्त में चाइना जेको आहे हिन ख़िते जो उन प्लेयर जे तौर ते साम्हूं न हुयो। हाणे हिन ख़िते जा प्लेयर बड़ा मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ रशिया इहो साबित करे छॾियो, 3 साल लगातार खां जेको आहे उहो जंग विड़ी रहियो आहे यूक्रेन जी, ऐं हिकु तरफ़ सॼी दुनिया जा मुल्क आहिनि, सॼा मग़रब मुल्क ऐं अमेरिका बरतानिया सभु गॾु आहिनि उन जंग में नेटो सां गॾु। ऐं हिकु तरफ़ जेको आहे उहो अकेलो रशिया आहे। त हुन अकेले इन जंग खे विड़ी करे साबित करे छॾियो त मां दिफ़ाई तौर ते अॼु बि उहो ताक़तवर मुल्क आहियां। ॿिए तरफ़ इकोनॉमी तौर ते त ज़ाहिर चाइना साबित करे ई छॾियो त उहो दुनिया जी इकोनॉमी ते पाण क़ाबिज़ आहे, प्लस हिन परेड में पंहिंजी दिफ़ाई तौर ते पंहिंजो साज़ो सामान ॾेखारे करे दुनिया खे इहो वाज़ह पैगाम ॾेई छॾियो त दिफ़ाई तौर ते बि हाणे आउं तमामु घणो स्ट्रॉन्ग आहियां। ऐं जेको सी पैक तव्हां ॾिठो हूंदो प्रोजेक्ट जेके फेज़ 2 शुरू थियो आहे, उन में हाणे अमरीका चाइना ॿियनि मुल्कनि खे एक्सपेंड करे छॾियो आहे, जंहिंमें अफ़गानिस्तान पिणु शामिल आहे। ठीकु आहे, हाणे इहो मुमकिन ई न आहे, छो जो इहे अफ़गानियुनि खां तव्हां जीअं चओ न त उहो सिर्फ़ु पैसनि ते खपिजी सघनि था। इहो छो जो माज़ी आहे, हुनजी हिस्ट्री आहे, को हुरबुर एलिगेशन नथो लॻाइणु चाहियां। हाणे जेको आहे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त ज़ाहिर आहे हुननि खे जेको पैसो जेको हिन तरफ़ खां अचिणो वेझो जेकॾहिं मुल्क हुनखे ॾेई थो छॾे ऐं हुन सां ट्रेड जो जेको आहे हिकिड़ो वॾो रस्तो खुले थो, त मां सम्झां थो त उहो प्रिफेयर हुनखे कंदा ऐं अमेरिका जी उन पेशकश खे उहो प्रिफेयर न कंदा। छो जो अमेरिका हाणे उन हिसाब सां ट्रेड ऐं का बि शइ अफ़गाननि खे ॾियण जी पोज़ीशन में न आहे, पर चाइना हिन पोज़ीशन में आहे, छो जो हू हिन रस्ते सां जॾहिं ट्रेड कंदो त ऑटोमेटिक जेको उनजी रॉयल्टी हूंदी उहा जेको आहे उनखे मिलंदी, ऐं प्लस उनजी जेकी इकोनॉमी आहे उहा ऑटोमेटिक बाल थींदी जॾहिं उते सामान जी अच वञु थींदी। छो जो हो त खाइण पीअण लाइ बि परेशान हूंदा आहिनि न, त उन्हनि खे ज़ाहिर ॿियनि मुल्कनि खां ख़ासि तौर ते त पाकिस्तान या इंडिया जेको आहे खाइण पीअण जूं शयूं उते मोकिले थो या ईरान मोकिले थो, त उन्हनि जो मामिलो हले थो न। त मां नथो सम्झां त इन मामले में तालिबान हुकूमत अमेरिका जे कंहिं असर सुख में या दबाव में या धमकी में ईंदी, ऐं इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। हा, मज़ाकरा थींदा इंटरनल, छो जो साज़िशूं थींदियूं आहिनि हिते। बेसिकली जो असल इहो गेम आहे, इहो अमेरिका जो न, इहो बेसिकली इसराइल जो गेम आहे।
त इसराइल उनखे चयो आहे त इहो तूं एयरबेस ॾेई करे ग़लती कई न त इन जॻह तां असां पूरे ख़िते खे जेको आहे कंट्रोल बि करे सघूं पियूं ऐं ईज़ी एक्सेस हुई ऐं इंफॉर्मेशन छो जो ज़ाहिर टेक्नोलॉजी बहरहाल उन वटि आहे त हिन जेके वेझा मुल्क आहिनि ख़ासि तौर ते चाइना आहे पाकिस्तान आहे इन्हनि ते नज़र रखणु असांजे लाइ सवलो हुयो पर इहो जॻह स्पेस ख़ाली थियण जे करे जेको आहे हाणे असांखे उहो ॿेड़ी ॿेड़नि जे ज़रिए निगरानी जी कोशिशि कनि था पर उहो फ़ासिले जे करे उहे शयूं नथा करे सघनि जेके करणु चाहींदा हुआ त मां सम्झां थो त इहो बि प्रेशर इसराइल ॾेई करे इन में बि अमेरिका जी जेको आहे न इंसल्ट खां सवाइ ॿियो कुझु न कराईंदो इहो हुन अमेरिकी सदर खां बयानु ॾियारे करे मां सम्झां थो त इहे जॾहिं मामला न संभाले सघंदो त इहा हिकु ॿी हार थी वेंदी अमेरिका जी ऐं उन जी ताक़त जे तवाज़ुन जी हरकत बि करे सघे थो अमेरिका हींअर इन पोज़ीशन में न आहे ॾिसो अफ़गानिस्तान ईरान वांगुरु न आहे अफ़गानिस्तान जेको आहे उहो हिकिड़ो ऑलरेडी पहाड़नि ते मुश्तमिल हिकिड़ो मुल्क आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई जेको आहे उहो थोरो ॾुखी आहे ऐं उन में तव्हांजा वसीला तमामु घणा इस्तेमालु था थियनि ऐं हुते त हुते ॾिसो न तव्हां उहो ॿ बम उछले करे उतां में भॼी वियो न जेकॾहिं जंग खे कंटिन्यू करे आहे त उनखे बि ख़बर हुई त उनखे लॉस केतिरो थींदो त लिहाज़ा उहो फॉर्मेलिटी जे तौर ते जेको आहे त बसि हाणे ठीकु आहे असां जेको आहे हिननि जा एटमी सज़ा तबाह करे छॾियासीं हिकिड़ी पंहिंजी हूंदी आहे जंहिंखे इज़त रखण वारी ॻाल्हि अफ़गानिस्तान जी इहा सिचुएशन न आहे अफ़गानिस्तान ट्रिकी मुल्क आहे ऐं उनजी बि बहरहाल 6 सालनि जी हिकिड़ी हिस्ट्री आहे ऐं उते बि को इन तरीक़े सां क़ाबिज़ न रहिया आहिनि यकीननि उते ॿिया हुकुमरानियूं कंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ सल्तनत उस्मानिया जेको आहे सालनि ताईं उते हुकूमत कई 6 साल उते हुकूमत थी आहे अहिड़े तरीक़े सां वरी ब्रिटिश राज जॾहिं आयो त हुन बि बहरहाल उते हुकूमत कई आहे पर हाणे जी जेकॾहिं अफ़गानिस्तान जी सिचुएशन था ॾिसूं त हिननि खे छो जो उते बि जॾहिं बि इहे हुकुमरानियूं थियूं आहिनि त हुननि जे पाण में इख़्तिलाफ़नि जे करे हुनजे क़बाइली हमेशह झगड़ा कराए करे पोइ हिकिड़े क़बीले जे ॿिए क़बीले सां मिली करे हमेशह उते इन क़िस्म जी ट्रिकी जंग थी आहे साहिबु हाणे त बाज़ातो तौर ते स्टेट डिपार्टमेंट पाण हिकिड़ो इलामिया जारी कयो आहे त ट्रंप कंहिं सां मुलाक़ात कंदो हुननि में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो सर फ़हिरिस्त नालो खयो वियो आहे गॾोगॾु इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि सां ट्रंप जी शेड्यूल मुलाक़ात आहे सम्झो था जेको OIC जो ताज़ो इजलास थियो आहे या जेको क़तर में ब्लंडर थियो आहे इसराइल पारां उनखे कंपलसेट करण जे लाइ लॉबिंग कंदो ट्रंप जेके मुस्लिम मुल्कनि जा सरबराह आहिनि या सम्झो था तो हाणे चाहे थो त अरब मुल्कनि सां बि ॻाल्हि ॿोल कजे पाकिस्तान खे एज़ अ मेन प्लेयर छाकाणि त सऊदी मुआहिदे खां पोइ पाकिस्तान जी इटसेल्फ वॾी अहमियत जेको आहे वधी वई आहे ऐं एटमी क़ुवत हुजण सां गॾोगॾु जेको हुनजो रिलेशन बॉन्ड आहे स्ट्रॉन्ग थी वियो आहे त इहो सम्झो था त हाणे ट्रंप जे लाइ बि चैलेंज आहे हिकिड़ो सरके साहिबु ॾिसो पाकिस्तान जी अहमियत 10 मई 2025 खां पोइ चोट चढ़ी चुकी हुई यकीननि इहो जेको मुआइदो आहे उन सां असांखे जेकॾहिं माली बेनिफिट जो इम्कानु आहे त सऊदी अरब खे हिकिड़ो अहसास तहफ़ुज़ बि असां ॾेई रहिया आहियूं पर जेको ट्रंप जी मुलाक़ात आहे उहा सिर्फ़ु उन तनाज़ुर में आहे त हीअ सभु हाणे इसराइल जे ख़िलाफ़ु बहरहाल खुलेआम अची चुका आहिनि त हुनजी इहा कोशिशि आहे त हिन अरब मुल्कनि खे ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान खे छो जो पाकिस्तान जो ख़ौफ़ इसराइल ते तारी आहे ऐं जेकॾहिं वरी तव्हां हिस्ट्री ॾिसो त इसराइल जा जॾहिं जॾहिं इहे जंगी जहाज़ किराया न त उहे पाकिस्तानी पायलट अच्छा ख़ौफ़दारी जी मां तस्दीक बि कयां त जेको हुन नेतनि हिकिड़ो बयानु ॾिनो उसामा जी मिसाल ॾींदे जंहिंखां पोइ अक़वाम मुतहिदा में असांजे 5 मिंटनि में माफ़ी मंदूब जेको आहे उनखे अखि ॾेखारी साम्हूं इसराइली उनखे विहारे करे त उनजी क्लैरिफिकेशन अची वई त माना पाकिस्तान माज़त बि आई वज़ाहत बि आई माज़त बि आई हुनजो मां जस्ट एग्ज़ाम्पल थो पर उन ते जेकॾहिं दिलि आज़ारी थी आहे त मां उन ते पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठां थो त पाकिस्तान जी बीहक हिन वक़्तु ज़ाहिर आहे दुनिया में तमामु घणी स्ट्रॉन्गर थींदी पई वञे त सम्झो था त हीउ हथु रखंदो पाकिस्तान ते बि इस्लामी मुल्कनि ते बि ऐं नेगोशिएटर तौरु थोरो गोशो नरम कराईंदो इसराइल जे लाइ ॾिसो हुनजी ख़्वाहिश त इहा ज़रूरु हूंदी त नरम गोशो पैदा करे हाणे डिपेंड करे थो बेसिकली अरब कंट्रीज़ ते पाकिस्तान जो हुन में एॾो वॾो को रोल न आहे पाकिस्तान खे उहो इन हद ताईं न्यूट्रल कंदो आहे त तव्हां जेको आहे अखियूं न ॾेखारियो छो जो ज़ाहिर आहे इसराइल हिननि सां पाण वेंदो आहे जेको आहे पाकिस्तान जे नाले अचण सां बाक़ी असल मसइलो जेको आहे हू कोशिशि इहो करे रहियो आहे छो जो हुनखे जेको सेटबैक थियो आहे जेको हू अञा ताईं सम्झी न सघियो आहे हुन ॻाल्हि खे त ऑलरेडी सऊदी अरब में अमेरिकन बेस आहे ऐं $1 खरब खां वधीक जेको आहे सिक्योरिटी जे लाइ सऊदी अरब हुन कॾहिं $1 खरब $20 अरब शायदि ऐं अहिड़े तरीक़े सां $80 अरब शायदि क़तर ॾिना हुआ
त बेसिकली 200 खरब डॉलर खां वधीक ॿिनि इस्लामी मुल्कनि उन्हनि खे ॾिना हुआ चौकीदारी जे लाइ। इन सां कनेक्ट कंदो रहे हाणे हिकिड़ो सवाल उनखे सर, जेको आहे- अॼु स्पीच में चए पियो, अॼु या कॾहिं जी आहे त सऊदी वारो मूंखे प्यारो आहे प्रिंस जेको आहे, पर जेकॾहिं असां न चाहियूं त हफ़्तो बि हुनजी किंगडम यानी सल्तनत नथी रही सघे। सर इहा त हाणे गिदड़ भपियूं कोई बि ॾेई सघे थो न। अच्छा, छो जो माज़ी में हू कंदा रहिया आहिनि, जीअं मूं चयो त माज़ी में CIA बादशाह ख़तमु कराईंदा रहिया हमेशह आहिनि, जेको आहे उहे साज़िशूं कयूं आहिनि, साज़िशूं करे डायरेक्ट हमलो न थियो आहे। हमेशह घर में ई माराए थो, अमेरिका पंहिंजा माण्हू पैदा करे। CIA जे ज़रिए इंटरनल इख़्तिलाफ़ पैदा कराए हमेशह उते किंगडम चेंज कंदो रहियो आहे। इहा हिस्ट्री आहे। ख़ासि तौर ते शाह फैसल खे जॾहिं हिन क़तल करायो, छो जो शाह फैसल ऐलान करे छॾियो हुयो पाकिस्तान सां गॾु त असां इस्लामी बैंकिंग ठाहींदासीं। भुट्टे साहिब जो इहो कॉन्सेप्ट हुयो, ऐं एटम बम जेको पाकिस्तान ठाहींदो हिन जी फाइनेंस असां कंदासीं। अहिड़े तरीक़े सां मुअम्मर कज़ाफ़ी जेको आहे, कज़ाफ़ी स्टेडियम जंहिंजे नाले ते इन करे रखियो वियो लाहौर में, उते ऐलान करे छॾियो त इहो बम एटम बम जेको आहे इहो सॼे इस्लामी दुनिया जो एटम बम हूंदो। त उन वक़्तु हिन साज़िशूं करे CIA जे ज़रिए हिननि सभिनी खे मारायो आहे, सॼी अरब हुकुमरान जी ॻाल्हि थो कयूं। त हुन जे दिमाग़ में, पर ॾिसो अॼु खां 50-60 साल अॻु में जी दुनिया डिफरेंट हुई, हाणे दुनिया तब्दील थी वई आहे। उन वक़्त में वाहिदुन कुल्लुन जेको आहे अमेरिका सुपर पावर बणिजी चुको हो हिन दुनिया में, जंहिंजे करे उहो जिते वणेसि पियो तहस नहस पियो करे, जेको वणेसि पियो करे। हाणे पावर कॉरिडोर चेंज थी चुका आहिनि, ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी चुको आहे, मईशत जूं ताक़तूं ॿियूं पैदा थी वही चुकियूं आहिनि। त लिहाज़ा हाणे एॾो सोलो कान्हे। चलो जेकॾहिं एॾो सोलो हुजे हा न सरकी साहिब, त हिन वक़्त ताईं इसराइल जेको ग्रेटर इसराइल जो मनसूबो 40-50 सालनि खां खयूं वेठो आहे, अमल थी चुको हुजे। ठीकु आहे, पर शयूं हथनि मां ईअं निकिरी वेंदियूं आहिनि जो इंसान खे ख़बर न पवंदियूं आहिनि, ऐं हू हथ मलजंदो रहिजी वेंदो आहे, पर ख़बर पवंदी अथसि त हाणे। चलो प्रोग्राम जो आख़िरी लम्हात आहिनि, अचूं था बलूचिस्तान। हिकु बार ॿीहर जाफ़र एक्सप्रेस ते धमाको थियो आहे मस्तूंग जे इलाइक़े में। रॉ प्रॉक्सीज़ जेके आहिनि, फितनतुल ख़्वारिज जेके आहिनि, अञा ताईं एक्टिविज़म में नज़र पिया अचनि। ॿिए तरफ़ असां जेके एलीट एजेंसीज़ आहिनि उहे बि स्पाइनर ब्रेक करण में ॾींहुं राति असांजा जवान शहादतूं माणे रहिया आहिनि। सम्झो था त इहो हमिलो ॿीहर जेको आहे वॾो मसइलो पैदा करे सघे थो अमन मां। असांजे बलूचिस्तान जे इलाइक़े में, छो जो CPEC जो वॾो हिसो बलूचिस्तान सां बिलोंग थो करे, त भारत जी ऐं इसराइल जी एजेंसी मोसाद जी इहा भरपूर कोशिशि आहे त इन पूरे बलूचिस्तान खे डीस्टेबलाइज़ कजे। ऐं हो त ख़्वाब ख़्याल ॾिसी चुको आहे। जेकॾहिं 1990 जा तव्हां किताब पढ़ो त उन में त हू बलूचिस्तान खे अलॻि करे बि चुका आहिनि पंहिंजी किताबनि में। त मां जीअं चयो न त दुनिया जी ताक़त जा मेवर तब्दील थी रहिया आहिनि। जेके मनसूबा ज़रूरी न आहे त इंसान को मनसूबो ठाहे हुन ते अमल दरामद बि थिए, त हुननि जा मनसूबा पूरा हुया ऐं उन्हनि ज़ोर बि पूरा लॻाया। कई सवे माण्हुनि खे उन्हनि पंहिंजनि मुल्कनि जूं नेशनलिटी ॾिनियूं, पैसा ॾिना, अरबे रुपया ॾिना, त इहे ख़ितो जेको आहे इलाइक़ो डिस्टेबलाइज़ रहे। ऐं हो अॼु ताईं ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि खे एतिरा पैसा ॾिनल आहिनि, ख़रीद कयल आहिनि, जेके वीचारे नौजवान जेके बेकसूर नौजवान आहिनि उन्हनि खे उहे वर्गलाइनि था ऐं उन्हनि खे बि दिमाग़नि में विझनि था त हिकु आज़ादी जी तहरीक बि हले। बेसिकली जेको हुननि जो कॉन्सेप्ट हो त बलूचिस्तान खे अलॻि करिणो आहे, ऐं ज़ाहिर आहे 30 सालनि खां अॻु में उहो मनसूबो ठाहे वेठा आहिनि ऐं उहो नाकाम थींदो उन्हनि खे नज़र आयो। ऐं बलूचिस्तान में स्टेबिलिटी नज़र आई, बलूचिस्तान में जेके डेवलपमेंट जा कम थी रहिया आहिनि, हाणे जेको आहे हू थोरा सा ज़ाहिर आहे मायूस थिया आहिनि। ऐं उन मायूसी ऐं फ्रस्ट्रेशन में मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके इहे वाक़िया थी रहिया आहिनि, मां सम्झां थो त असांजा जेके जवान क़ुर्बानी पर हिकिड़ी ख़ुशि आइंद ॻाल्हि इहा बि असांखे फ़ख़ुरु बि आहे पंहिंजे इदारनि ते त जेको जाफ़र एक्सप्रेस मेन जेको हुयो